शरीफ ते जेकॾहिं तव्हां गौर कंदा उन जो तर्जुमो तमामु सवलो आहे। रब साईं इहो बि इशारो करे छॾियो आहे क़ुरान शरीफ में, वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र, असां हिन क़ुरान खे सम्झाणीअ जे लाइ तमामु सवलो कयो आहे। हर माण्हू हिन क़ुरान शरीफ खे सम्झी सघे थो। अलबत्ता हिन में गहरे वञण जे लाइ उस्ताद जी ज़रूरत आहे। ही समंदर भी आहे, छो त ही मामूली हस्तीअ जो किताब न आहे, इंतहाई अज़ीम हस्ती रब्बे ज़ुल जलाल उन जो कलाम आहे, जंहिंमें तमाम कायनात जा उलूम पयल आहिनि। बायोलॉजी, ज़ूलॉजी, बॉटनी, सब कुछ इन जे अंदर आहे। कुरान शरीफ जे अंदर केमिस्ट्री सब मौजूद आहे। पर मतलब आहे ही इन्ही शैन जो किताब न आहे। अलबत्ता वॾे इल्म वारो जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त उन में सभई इशारात ईंदा आहिनि। ईअं रब जे कलाम में इन्हनि सभिनी शयुनि जा इशारात मौजूद आहिनि। मां अर्ज़ रखंदुसि, कुरान शरीफ जे इन लफ़्ज़नि में हुज़ूर ते तसल्ली नाज़िल थी, इन्ना आतैना कल कौसर, बेशक असां अता कयो आहे तोखे कौसर, फसल्लि लिरब्बिक वनहर, तो नमाज पढ़ पंहिंजे रब जे लाइ ऐं कुर्बानी कर। इन शानियक हुल अबतर, तो जो दुश्मन जेको गलत सलत सुवाल गलत खाका बनाए रहियो आहे इहो अबतर ऐं बर्बाद थींदो। हाणे इन्ही सूरत जो तर्जुमो त बिल्कुलु सवलो आहे, तर्जुमो त ॿार बि समझी सघे थो। अलबत्ता गहरे वञण जे लाइ तफ़ासीर जी ज़रूरत आहे, रहनुमाईअ जी ज़रूरत आहे। इन में पहिरियों लफ़्ज़ में कुल अखर आहिनि 10 ऐं हुज़ूर जन जी ज़िंदगीअ जा अदवार मदनी दौर जा उहे बि 10 आहिनि। हिन में पेशोनगोई भी आहे त तव्हां खे कामयाब रखंदासीं, तव्हांजो दुश्मन बर्बाद थींदो। ऐं 10 साल मदीने जा ईअं नज़र अचे थो जीअं इहा नंढड़ी सूरत ॿुधाए थी, यानी इन सूरत जी हक़ानियत हुज़ूर जी ज़िंदगीअ मां झलके पई त जीअं अल्लाह फरमायो असां तोखे बरतर रखंदासीं, तो जे दुश्मन खे अबतर रखंदासीं। वाकई 10 सालनि जे अंदर हुज़ूर जा दुश्मन बर्बाद थी विया ऐं हुज़ूर जन हिजाज़ मुक़द्दस जे मथां पंहिंजो झंडो कोड़े छॾियो। इहा क़ुरान मजीद जी सचाई आहे। इन मां इहो बि नज़र अचे थो त जेका शइ क़ुरान मजीद ॿुधाए थो उहे हू चइबो त ही उन अलीम ऐं ख़बीर जो किताब आहे। इन में पहिरियों लफ़्ज़ आहे इन्ना। इन्ना जी माना है बेशक असां। अवांखे ख़बर आहे त असां जमो मुतकल्लिम जो लफ़्ज़ आहे, ज़मीर आहे। जॾहिं घणा हूंदा आहिनि तॾहिं चइबो आहे असां सभिनी ही कम कयो आहे। जॾहिं हिकु हूंदो आहे त चवंदो आहे मां ही कम कयो आहे, या आऊं ही कम कयो आहे, या मूं ही कम कयो आहे। तव्हां 3 लफ़्ज़ इस्तेमालु थींदा। सिंधीअ में मथे हैदराबाद ॾे आऊं जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा, मूं लफ़्ज़ इस्तेमालु थींदो। असां हिते मां इस्तेमालु कंदा, मां ही कम कयो आहे। त मां ज़मीर आहे वाहिद जो, वाहिद मुतकल्लिम जो। अना ज़मीर आहे जमा मुतकल्लिम जो, यानी असां, बेशक असां। सवाल थे तो अल्लाह जी ज़ात त अकेली आहे, उहो कीअं थो ॻाल्हाए त असां इहो लफ़्ज़ छो थो ॻाल्हाए? हालांकि उनजी तौहीद आहे अल्लाह जी। अब तव्हां छा था सम्झो त रब घणा आहिनि या हिकु आहे? ज़ोर सां अल्लाह घणा आहिनि या हिकु आहे? छो हिकु आहे? इहो बि मसइलो सम्झण जो आहे। असां वटि धुको कोन्हे, दलील आहे त छो उहो अल्लाह अकेलो आहे। चए थो इन जा खोड़ दलील आहिनि। मसलन हिन प्लाट ते मां कब्ज़ो कयां, ही चांडका वारा मूंखे छॾींदा? हिन जी अथॉरिटी मूंखे कोन छॾींदी। मौलाना गलत जो कम करें, हेॾे कीअं? हिते तूं कीअं पंहिंजी जगह तो ठाराए? खण पंहिंजो मटीरियल।
अब आहे या न आहे मूंखे छॾींदा हिते कोन थो छॾे। कंहिंजी बि जाइ ते परायो माण्हू ॿियो कब्ज़ो कंदो त उहो पहिरियों मुज़ाहिमत कंदो। जेकॾहिं मुज़ाहिमत जी उन वटि ताक़त न आहे त चांहि जी प्यालीअ ते होटल ते वेही, छो त असां सिंधी होटल जा बि त शौक़ीन आहियूं न। मौलाना असांजो ॿुधाए पियो त असांजो दोस्त हो चांहि जी प्यालीअ ते होटल ते वेंदो, सॼे लाड़काणे जा कुता सुम्हाए पोइ घर ते मोटंदो। पोइ कंहिं चयो बाबा मरी वियो वीचारो, होटल ते वेहण वारो मरी वियो। कंहिं मौली साहब जो यार हुन निंड में ॾिठा, यार काॾे ॾे ख़बर, माफ़ी मिली, यार माफ़ी मिली वई, जन्नत ॾिनी धन, पर जन्नत में बि मज़ो नथो अचे। तो हुन मौली साहब पुछियो भला जन्नत में भी तोखे मज़ो नथो अचे, छो नथो अचे? चई यार हेॾे होटल कोन्हनि न। माना सिंधी माण्हूअ खे जहिड़ो होटल खपे, उन ते वक़्त जो इज़ात, चांहि ते वेही इधर उधर जूं ख़बरां करे वक़्त विञाईंदो। इहा रवस थोरी तब्दील थियणु खपे। असांखे या दुनिया जो कमु सुठो करणु खपे या दीनी कमु सुठो करणु खपे। हुज़ूर जन फरमायो सुठे में सुठो मुसलमान उहो आहे जो तर्कुहु माला यानी, अजायूं ॻाल्हियूं छॾे ॾे। अजाई ॻाल्हि छा चइबी आहे? जंहिंमें न दुनिया जो फ़ाइदो हुजे न दीन जो फ़ाइदो हुजे। त मां बि यादि रखियो, कंहिंजी प्लाट ते मां ज़ोरी कब्ज़ो कंदुसि त हू मुज़ाहिमत कंदो, टकराव खाईंदो, मूंसां विढ़ंदो। जेकॾहिं विड़ी न सघियो त सुबुह जो होटल ते चांहि जी प्यालीअ ते वेही एतिरो ज़रूर चवंदो त यार प्लाट मुंहिंजो हो पर मौली साहब ज़्यादती कई। अब एतिरो